मलीर में अवां खे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करे वियो फिरोज़ कीरियो। घग्गर एक्शन कमेटी जे अॻवाननि अवामी प्रेस क्लब मलीर में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इलाइक़े जा बुनियादी मसइला हल न थियण ख़िलाफ़ एहतजाज जो ऐलान कंदे चयो आहे त जेकॾहिं सूरत-हाल अहिड़ी ई रही त ईंदड़ हफ़्ते खां मरहलेवार एहतजाजी तहरीक शुरू कंदासीं, जेका नेशनल हाईवे ते धरणे ताईं जारी रहंदी। प्रेस कॉन्फ्रेंस में एक्शन कमेटी जे अॻवाननि मौलवी अब्दुल माजिद चाचड़, फयाज़ अतेरो, जान मोहम्मद जानी, मोहम्मद जुमन शुजरा, हाजी मोहम्मद इब्राहिम खोखर ऐं मौलाना ज़हूरुल हसन लाशारी जो चयो त मलीर में शदीद बदअमनी आहे। घग्गर जे पोरियत अकरम ज़हरानी खे 15 ॾींहंनि खां अगवा करे कशमोर जे कचे में रखियो वियो आहे, पर ज़िले इंतज़ामिया मदद करण बजाए तमाशाई बणियल आहे। जॾहिं त घग्गर में गुज़िरियल 2 महीननि खां बिजली बंदि पियल आहे, पाणी जी शदीद खोट आहे ऐं सॼो इलाइक़ो गटरनि जे गंदगीअ में बुरियल आहे। जॾहिं त गडाप टाउन इंतज़ामिया वटि सालियानो 4 अरब रुपयनि जो बजट हुजण बावजूदि को कमु नथो थिए। हिन चयो त घग्गर जे क़ब्रिस्तान ते मख़सूस माण्हुनि जो कब्ज़ा आहे, जिते आम माण्हुनि जूं मयतूं बि दफ़नाइण जी इजाज़त नथी ॾिनी वञे। अॻवाननि मुतालबो कयो त DC मलीर फ़ौरन क़दम खणे ऐं ॿेले खाते जी ख़ाली पियल ज़मीन मां 50 एकड़ ज़मीन खे क़ब्रिस्तान लाइ अलाट करे। हिननि चिताव ॾिनो त मसइला हल न कया विया त अवाम मजबूर थी रोडनि ते निकिरंदो।